नाज़रीन, नंढे खंड जे इनकलाबी ऐं मज़ाहमती शाइर फैज़ अहमद फैज़ जी 17वीं वरसी जे सिलसिले में कश्मीर में तक़रीब मुनक़द कई वई। रिपोर्ट कर रहियो आहे अहमद अली सियाल। कश्मीर में इनकलाबी ऐं मज़ाहमती शाइर फैज़ अहमद फैज़ जी अब्दुल वाहिद सूमरो एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी कश्मीर तरफ़ां 37वीं वरसी मल्हाई वई, जंहिंमें डॉक्टर आसिफ अली सूमरो ऐं वकील निसार अहमद सूमरो जी अॻवानी में थी गुज़री, जंहिंमें शहरियुनि, समाजी ऐं वकील बिरादरी वॾे अंग में पिणु शिरकत करे खेसि भेटा पेश कई। फैज़ अहमद फैज़ साहब हिकु वॾा इनकलाबी शाइर हुया। उन्हनि हिकिड़ी वॾी पंहिंजे इन मुल्क जे माशरे में वॾो इनकलाब बर्पा कयो। उन्हनि जाबरनि ऐं उन्हनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ जेको उन्हनि आवाज़ु खड़ो कयो ऐं उन शइ जो मां सम्झां थो हाणे कुझु 30 सालनि खां या 20 सालनि खां उहो शऊर थोरो घटिजी वियो आहे। इन शऊर खे उजागर करण लाइ असां फैज़ अहमद फैज़ साहब जे उन इनकलाबी शाइरी खे अॻिते वधाइणु चाहियूं था। फैज़ अहमद फैज़ मुहबत, फ़िराक ऐं वसल जो शाइर ऐं उनजे शऊर जी जेकी शम आहे उन असां सभिनी परवाननि खे गॾु कयो आहे त जंहिं असां उनजी सोच खे, उनजी फ़िक्र खे पंहिंजे अंदरि सांढे उहो ॿियनि ताईं बि पहुचायूं ऐं इहो पैगाम ॾियूं त वक़्त जे हर जाबिर जे ख़िलाफ़ आवाज़ उथारिजे। एशिया जे तमामु वॾे ॾाहे शाइर जंहिं जेको आहे त हिकिड़ो इनकलाबी शाइरी सां गॾोगॾु मज़ाहमत ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे इंसान ज़ात जे लाइ जेको आहे त उनजी भलाई जे लाइ जेको मतिलबु शाइरी पोइट्री कई। जेको अॼुकल्ह जो असांजो नौजवान आहे, नौजवान तबिको आहे, उहो थोरो फैज़ साहब जे पैगाम खां या उन्हनि जे जेके ख़्यालात खां वाक़िफ़ न आहे। इन जे लाइ उहे माण्हू उन्हनि माण्हुनि ते इहा ज़िम्मेवारी आयत थी जेके फैज़ साहब खे ॼाणनि था या उन जी शाइरी खां वाक़िफ़ आहिनि, उहे उन जे पैगाम खे नए नसल, नए जनरेशन में कन्वर्ट करण जी कोशिशि कनि, जीअं उन जे मैसेज खे, उन जे पैगाम खे सम्झो वञे। बस नाम रहेगा अल्लाह का, जो गायब भी है हाजिर भी, जो मंजर भी है नाजिर भी, उठेगा अनल हक का नारा, जो मैं भी हूँ और तुम भी हो, और राज करेगी खल के गदा, जो मैं भी हूँ और तुम भी हो। फैज़ अहमद फैज़ जी जेकी शाइरी आहे असांजे लाइ ऐं असांजे नौजवान लाइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं उन्हनि खे इन फैज़ अहमद फैज़ जी शाइरी मां सिखणु गुज़रे। असीं इहे जेके प्रोग्राम कंदा आहियूं त असां नौजवान नसल खे इहो ॿुधाइणु चाहींदा आहियूं त फैज़ अहमद फैज़ हिकु वॾी ऐं आला शख़्सियत हुई जेकी पंहिंजी शाइरी वसीले हिकु वॾी जदोजहद कई। कैमरामैन शाहनवाज़ सियाल सां गॾु अहमद अली सियाल, आवाज़ TV न्यूज़, कश्मीर।